हाणे अवांखे अपडेट ॾियूं पिया गंबट मां मोहम्मद सलीम हुजण जी रिपोर्ट मुताबिक़ त गंबट में एसएसपी खैरपुर जी कोशिशुनि सां अवामी सहूलियत लाइ गंबट में ऑनलाइन कंप्लेन सेंटर क़ाइमु। डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर इफ्तिताह कयो। गंबट ऐं भरपासे वासी वीडियो कॉल ते एसएसपी खैरपुर सां राब्तो करे सघंदा। खैरपुर ज़िलो तमामु वॾो आहे। अवामी सहूलियत लाइ तालुके सतह ते ऑनलाइन कंप्लेन सेंटर क़ाइमु कबा। एसएसपी खैरपुर तफ़सील मूजिबि एसएसपी खैरपुर जी कोशिशुनि सां अवामी सहूलियत लाइ गंबट में ऑनलाइन कंप्लेन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें गंबट ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जा माण्हू पंहिंजो मसइलो हल कराइण लाइ एसएसपी खैरपुर सां वीडियो कॉल ज़रिए राब्तो करे मसइलो पेश कंदा। उन मौक़े ते डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त खैरपुर ज़िलो वॾो ज़िलो आहे। अवामी तकलीफ़ खे महसूसु कंदे उन्हनि खे दर ते सहूलियतूं ॾेई रहिया आहियूं। सेंटर अंदरि शिकायत खणी ईंदड़ अवाम लाइ चांहि ऐं पाणी जो बंदोबस्तु बि कयो वेंदो। उन मौक़े ते शहरनि डीआईजी सखर एसएसपी खैरपुर खे सिंध जी सकाफ़त तौरु अजरक ऐं खेसि तोहफ़ा पेश कया ऐं खैरपुर पुलिस जी वाखाण कई।